सेंट्रल जेल सखर वन में इंतजामिया पारां जेल में कयल ऑपरेशन खां पोइ इंतजामिया ऐं कैदियुनि में शुरू थियल शिकताण 3 ॾींहं बि हलंदड़ आहे। DIG जेल काज़ी नज़ीर अहमद जे जेल दौरे बि बूटो न ॿारियो। कैदियुनि पारां 3 ॾींहं बि बुख हड़ताल जारी आहे, जंहिं ते सेशन कोर्ट सखर में केसनि जे हाज़ुरीअ ते आयल ज़ख़्मी कैदियुनि ॿुधायो त DIG जेल जे दौरे खां पोइ इंतजामिया कैदियुनि मथां अञा वधीक ज़ुल्म करे रही आहे। इंतजामिया जे ज़ुल्मनि खां तंग थी फाहीअ जी सज़ा ॿुधायल कैदी गुलहसन मीराणी पाण खे बाहि ॾेई छॾी आहे, जंहिं करे उन जे जिस्म जो 20 खां 30% हिसो सड़ी वियो आहे। उन खे अस्पताल मोकिलण बजाए ॿियनि कैदियुनि खां अलॻि करे कारे चकर में क़ैद कयो आहे ऐं इंतजामिया ज़ख़्मी कैदियुनि खे अस्पताल मोकिलण बजाए इहो शर्त रखियो आहे त जेसिताईं कैदी बुख हड़ताल ख़त्म न कंदा तेसिताईं हिक बि कैदीअ खे अस्पताल न मोकिलियो वेंदो। जेल में जेको आहे त बुख हड़ताल आहे, चोरनि जी हंडी पहिरियों खसियो आहे, पसार असां को खसियो आहे, के सॻियूं के बकल के 25-30 हज़ार रोक, 15-20 माण्हू ज़ख़्मी ने, के बेहोश लॻा पिया ने बुख हड़ताल में नाजादी थी आहे। साईं असांखे दॿाइनि था, तव्हां कोर्टनि ते वञो था, जजनि ते वञो था त बाबा हे नाजादी आहे, ज़ुल्म आहे। सुम्हिया पिया सुम्हण में असांजे मथां चढ़ी आहे लठियूं खणी, लठनि करण खां पोइ असांखे विहारे असांजा पैसा बि टोपियूं बि माण्हुनि जा धक हणी सभिनी खे बेहोश करे खयूं। असां सभ जा हंडनि जा सामान हलिया विया। तक़रीबन ॿिया 10 कैदी ज़ख़्मी आहिनि। हिकिड़ो त मौसद जो कैदी आहे जंहिं पंहिंजी पाण खे साड़ियो अथऊं, उन खां पुछण बि न आया आहिनि त तव्हांखे का पटी करायूं या का तव्हांजो इलाज करायूं, को बि असांजी कैदियुनि जी मालिकी उते कोन्हे। असां पूरे जेल में कैदियुनि खां टार्चर करे रंग कराया अथई, पूरे जेल में कैदियुनि रंग करायो आहे। जेल जूं आला इख्तियारियूं सखर में थियल ऑपरेशन जो नोटिस वठी ख़बरूं हलाइण खां बहितर आहे त मामले जी सही रुख में जांच करे क़ैद थियल कैदियुनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन शिराज सुमरो सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध TV न्यूज़ सखर।